अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद सब ठीक हूंदा। दोस्तों, अॼु जी इन वीडियो में मां तव्हांखे सिंध जी मशहूर अदाकारा वहीदा अबड़ो जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश ज़रूरु कंदुमि। जे अगरि तव्हां असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते पहिरियों दफ़ो आयल आहियो त फॉलो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, शेयर कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वहीदा अबड़ो शोबत जी दुनिया में कॾहिं ऐं कीअं आई। वहीदा अबड़ो 18 सितंबर 1980 में मेहराब अबड़ो जे घर में जनमु वरितो। वहीदा अबड़ो खे 3 भाउर ऐं 4 भेनर आहिनि। जन्म सभ खां नंढी आहे। वहीदा अबड़ो ड्रामनि जी शौक़ में तालीम मैट्रिक ताईं पास कई। वहीदा अबड़ो खे ड्रामनि में अज़ीज़ सांगी चांस ॾिनो। जन्म मशहूर सोप सीरियल पत्थर दुनिया हिन जो पहिरियों ड्रामो हुयो। पत्थर दुनिया ड्रामे में तमामु घणी शोहरत माणी। उन खां अलावा वहीदा अबड़ो केतिरनि ई ड्रामनि में कमु कयो। जन्म पंहिंजा परावा, आस्थान, पत्थर जा माण्हू, मिट्टी जा माण्हू ऐं ॿिया खोड़ सारा ड्रामा शामिल आहिनि। वहीदा अबड़ो हिन वक़्तु सखर में रहाइश पज़ीर आहे। दोस्तों, उम्मीद कयां थो अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हां दोस्तनि खे अॼु जी नंढड़ी वीडियो पसंदि आई आहे त कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।